बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक़्त जूं हेडलाइंस। जैकबाबाद में मुख़्तलिफ़ सियासी समाजी मज़हबी वापारी कौम परस्त तंज़ीमुनि ते ॿधल शहरी इतिहाद पारां शहर जे बुनियादी मसइलनि पीअण जे साफ़ पाणी जी फ़राहमी, बिजली ऐं गैस जी हथरादू लोड शेडिंग, शहर जी सफ़ाई सुथराई समेत ॿियनि मसइलनि जे हल लाइ शहरी इतिहाद जे सदर मोहम्मद अकरम अबड़ो, चैम्बर ऑफ कॉमर्स जे सदर अहमद अली बिरोही, JUI जे अमीर डॉक्टर AG अंसारी, PP शहीद भुट्टो जे ज़िलई सदर नदीम कुरैशी, STP ज़िलई सदर अब्दुल सत्तार जागीरानी, हिंदू जनरल पंचायत जे सदर लालचंद सीतलानी, जमायत इस्लामी अॻवान दीदार लाशारी ऐं ॿियनि जी अॻवानी में सराफा बाज़ार चौक खां प्रेस क्लब ताईं एहतजाजी जलूस कढियो वियो। इन मौक़े ते अॻवाननि ख़िताब कंदे चयो त शहर जे अंदरि म्यूनिसिपल इंतिज़ामिया जी नाअहली सबबि सॼो शहर नालियुनि जे गंदे पाणी ऐं गंद कचिरे जे वर चढ़ियल आहे। शहरी पीअण जे मिठे पाणी जे फुड़े फुड़े लाइ सिकी रहिया आहिनि। अरबें रुपयनि जी लागत सां जोड़ियल पाणी जी मेगा स्कीम खे हद सां नाकाम बणायो वियो आहे। बिजली जी हथरादू लोड शेडिंग करे कलाकनि जा कलाक बिजली बंदि थियण रोज़ जो मामूल बणियल आहे। शहरी हिंदौर में भी सिहत जी सहूलतुनि खां महरूम आहिनि। सरकारी अस्पतालूं कोस घर बणिजी वयूं आहिनि। जिम्स अस्पताल खे सियासी ओताक ठाहियो वियो आहे जिते सिफ़ारिश खां बग़ैर कोई भी कमु नथो थिए। 4 सालनि खां जिम्स में इमरजेंसी वार्ड क़ाइमु न कयो वियो आहे, जंहिं सबबि शहरी सख़्त तकलीफ़ में मुब्तला आहिनि। जैकबाबाद में JUI ऐं पीपल्स पार्टी शहीद भुट्टो पारां सिंध जे ॿेटनि ते कब्ज़े ऐं सिंध विरहाङे ख़िलाफ़ शहर में मार्च ऐं धरणो, सदारती ऑर्डिनेंस ज़रिए शहर अॾण जे फ़ैसिले ते वफ़ाक़ खे इसराइल करार ॾेई छॾियो। जमीयत उलमा इस्लाम ऐं PP शहीद भुट्टो पारां सिंध जे तक़सीम ॿेटनि ते कब्ज़े जी साज़िश ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो JUI जे ज़िलई अमीर डॉक्टर AG अंसारी ऐं शहीद भुट्टो पारां ज़िलई सदर नदीम कुरैशी जी अॻवानी में धार कयो वियो। अॻवाननि ख़िताब कंदे चयो त सिंध दुश्मन कुवतूं सिंध खे टोड़ण जूं साज़िशूं करे रहियूं आहिनि, जंहिंखे कंहिं बि सूरत में क़बूल न कयो वेंदो। सिंध जे ॿेटनि ते शहर अॾण वफ़ाक़ जी ॾाढाई क़बूल न आहे। आइलैंड अथॉरिटी जो सदारती ऑर्डिनेंस सिंध में नए इसराइल जो बुनियाद आहे। थुल जे ॻोठ अलीबेग कंडरानी वासी पोरियत जलालुद्दीन नसीरानी गुज़िरियल 5 सालनि खां जिगर जे आर्ज़े में मुब्तला। पेट में पाणी भरिजी वञण सबबि पोरियत घुमण फिरण खां बि लाचार। गुज़िरियल 2 सालनि खां हलंदड़ इलाज ते पोरियत समूरो घर लुटाए छॾियो। डॉक्टरनि पारां जल्द जिगर जी पैवंदकारी कराइण जी तजवीज़। इलाज जी रक़म न हुअण सबबि पोरियत जा मासूम ॿारड़ा सख़्त परेशान। पोरियत जे पुट सलाउद्दीन जो चवणु आहे त वालिद जी गेम्स में पैवंदकारी थींदी, जंहिं ते 5 लाख रुपया ख़र्च आहे। असीं गुज़िरियल 2 सालनि खां वालिद जे इलाज ते सभु कुझु ख़र्च करे चुका आहियूं। वालिद जी हयाती बचाइण लाइ सरहदी वारनि खां मदद जी अपील करियां थो। 1.5 महीनो अॻु गड़ीअसन वेझो पोरियत मोहम्मद इब्राहिम टालपुर जो लाश हथ अचण बाद पुलिस संदसि कातिलनि खे गिरफ़्तार न करे सघी। वारिसनि जो गड़ीअसन पुलिस ख़िलाफ़ ठुल प्रेस क्लब ॿाहिरियां एहतजाज, जवाबदारनि जी गिरफ़्तारी जी घुर। DSP CIA मोहम्मद यूसुफ बिरोही बदली, रीजनल ऑफिस सखर हाज़िर। जॾहिं त संदसि जाइ ते GSP हेडक्वार्टर्स कश्मोर रहमतुल्लाह गोलो DSP CIA जैकबाबाद मुक़र्रर, नोटिफिकेशन जारी। कंदकोट में इंडस हाईवे ते राणो स्टॉप वेझो मुबैना तौर नशे में धुत कार सवार मोटरसाइकिल खे टक्कर हणण बाद बीठल औरतुनि मथां चढ़ी वियो। कार कल्टी थी खाही में किरी पई। 2 औरतुनि समेत 7 ॼणा ज़ख़्मी। ज़ख़्मियुनि में जमील अहमद बिजारानी, सदरुद्दीन जखरानी, मुस्मात हज़ूरा खातून, इकरा खातून, रहमतुल्लाह गोलाठो, अकबर मज़ारी, बलखशेर गोलाठो शामिल। जॾहिं त ज़ख़्मी बलखशेर गोलाठो ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फौत थी वियो। सखर में आमदन खां वधीक असासा रेफरेंस केस जी ॿुधणी। खुर्शीद शाह एहतसाब अदालत में पेश। अदालत वकीलनि जा दलील ॿुधण बाद नैब प्रोसिक्यूटर जी दरख़्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़ करे छॾियो। इन मौक़े ते खुर्शीद शाह मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मुल्क जूं हालतूं इंतहाई ख़राब थी चुकियूं आहिनि। इमरान ख़ान हुकूमत सियासी इंतकाम वठी रही आहे। सिंध जी तक़सीम MQM जी सोच न पर इमरान ख़ान जी सोच बणिजी वई आहे। खैरपुर में औरत जो पंहिंजे वारिसनि सां गॾिजी सस ख़िलाफ़ एहतजाज। मुड़ुस जी तबई मौत खे क़तल करार ॾेई कूड़े केस में फासाइण जा इल्ज़ाम। मुस्मात सियाणी जो चवणु हो त मुंहिंजो मुड़ुस फरीद मरीद तबई मौत फौत थियो आहे, पर मुंहिंजी सस शाहुल ख़ातून मूंखे ऐं मुंहिंजे घर भातियुनि खे संदसि क़तल जे कूड़े केस में फासाइण चाहे थी। मामले जी जांच कराए असां सां इंसाफ़ कयो वञे। मीरपुर माथेलो ऐं भरपासे में जाली ज़रई दवाउनि फसल तबाह करे छॾियो। आबादगारनि जा मथे ते हथ। आरी एक्शन कमेटी जे सर ते घोटकी ज़िले जे आबादगारनि जो DC घोटकी जी ऑफिस आॾो हथनि में सड़ियल बेजारो खणी धरणो। आबादगार अॻवाननि ग़ुलाम सरवर अब्बासी, मुनव्वर सियाल, अकरम मेतलो ऐं ॿियनि जो चवणु हो त गुज़िरियल 6 महीननि खां जाली ज़रई दवाउनि ख़िलाफ़ रड़ियूं करे रहिया आहियूं, पर को ॿुधण वारो कोन्हे। हाणे असांजे फसलुनि खे तमामु घणो नुक़सानु पहुतो आहे, जंहिंजो अज़ालो कयो वञे ऐं जाली ज़रई दवाऊं विकिरो कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई अमल में आंदी वञे। होॾां ॾहरकी में बि आबादगारनि पारां गैर मयारी ज़रई दवाउनि जे विकिरे ख़िलाफ़ शब्बीर कोभर, रजब शर, यासीन कोभर ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाज कयो वियो। आबादगारनि जो चवणु हो त ॾहरकी में गैर मयारी ज़रई दवाउनि जो विकिरो हली रहियो आहे, जंहिं सबबि असां आबादगारनि जो वणनि जो फसल सड़ी रख थी वियो आहे। DC खां घुर था करियूं त नोटिस वठी नुक़सान जो अज़ालो कयो वञे।
उस्तादनि जे आलमी दिहाड़े जे मौक़े ते TTC कॉलेज ॾहरकी जे उस्तादनि ऐं शागिर्दनि पारां मुतालिबनि जी मञता लाइ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते टेक्निकल ट्रेनिंग कॉलेज जे उस्तादनि ऐं शागिर्दनि अज़ीज़ भुट्टो, आफ्ताब भुट्टो, अली समेजो, नबी बख्श भट्टी ऐं ॿियनि सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त अवामी भलाई जे नाले ते क़ाइमु थियल कॉलेज मुल्क जो महांगो तरीन ख़ानगी टेक्निकल कॉलेज बणिजी वियो आहे। कॉलेज में ग़रीब ॿारनि जो पढ़णु सिर्फ़ु ख़्वाबु बणिजी वियो आहे। मदेजी टाउन मुलाज़िमनि पारां मुतालिबनि जी मञता लाइ टाउन कमेटी ऑफिस जे गेट आॾो बुख हड़ताली कैंप क़ाइमु करे जब्बार मंगी, कामरान भट्टी, हादी बख्श ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाज कयो वियो। मुलाज़िमनि जो चवणु हो त गुज़िरियल हफ़्ते खां एहतजाजी तहरीक हलाए रहिया आहियूं, पर कंहिं बि नोटिस न वरितो आहे, जंहिं सबबु अॼु खां बुख हड़ताल कैंप क़ाइमु कई वई आहे। मुतालिबा मंज़ूर न थियण ताईं एहतजाज जारी रहंदो। बसू बुरगड़ी जो गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल मेवो हाजाणो मसइलनि जे वर चढ़ियल। स्कूल ईंदड़ 65 शागिर्द पट ते वेही तालीम पिराइण ते मजबूर। तालीम खाते जे अमलदारनि STR फार्मूले खे बि रद्द करे छॾियो। 65 शागिर्दनि ते रुगो हिकु उस्ताद मुक़रर। स्कूल 4 दीवारी लैट्रिन पीअण जे साफ़ पाणी समेत बुनियादी सहूलतुनि खां बि महरूम। इलाइक़े वासियुनि पारां स्कूल खे बुनियादी सहूलतूं फ़राहम करण जी घुर। पंगिरियो लॻोगोठ लेल फार्म वासियुनि जो 5 एकड़ ज़मीन ते हथियारनि जे ज़ोर ते कब्ज़ो कंदड़ बाअसर ज़मींदार ख़िलाफ़ फिदा हुसैन लेल, गुलशहर लेल, अल्लाह ॾिनो लेल, मोहम्मद बख्श लेल ऐं ॿियनि जी अॻवानी में पंगिरियो नओं कोट रोड ते एहतजाज। टायरनि खे बाहियूं, रोड ब्लॉक, कब्ज़ो कंदड़ बाअसर ख़िलाफ़ कार्रवाई करण जो मुतालबो। काज़ी अहमद प्रेस क्लब में ॻोठाणे पीरसन धणी बख्श शाह जो एहतजाज। पीरसन जो चवणु हो त जवाबदार इम्तियाज़ शाह मुंहिंजे पुटु ग़ुलाम नबी शाह सां ॾाढाई करण जी कोशिश कई ऐं संदसि रड़ियुनि ते फ़रार थी वियो। फ़रियाद करण बावजूदि नासिरी पुलिस कार्रवाई न कई, जंहिं बाद इम्तियाज़ शाह, इमाम अली शाह ऐं मोहसिन शाह घर ते हमिलो करे लठियूं ऐं ॾंडा हणी मूंखे ऐं मुंहिंजी ज़ाल रेहाना बीबी, न्याणियुनि मरियम, बेगम शाह ऐं ज़ोया शाह खे ज़ख़्मी करे फ़रार थी विया आहिनि। हुन मुतालबो कंदे चयो त जवाबदारनि खे गिरफ़्तार करे तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे। नवाब शाह में सिंध तरक़ी पसंद पार्टी पारां लबे गुजरावाह तफ़रीही पार्क ते पीपल्स पार्टी अॻवान पारां कब्ज़ो करे होटल क़ाइमु करण ख़िलाफ़ अल्ताफ़ जसकानी, निसार कीरियो, रफ़ीक मल्लाह, शाहनवाज़ कीरियो, रुस्तम शाह ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। अॻवाननि जो चवणु हो त सुप्रीम कोर्ट जे मना बावजूदि नवाब शाह जे ज़िले इंतिज़ामिया अवामी तफ़रीही पार्क लबे गुजरावाह PP अॻवान फ़िरोज़ लगारी खे ॾेई छॾियो आहे, जिते हुन होटल क़ाइमु कयो आहे, जंहिंजी असां सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था ऐं कब्ज़ो ख़ाली कराइण जी घुर कयूं था। वफ़ाक़ पारां सिंध जे बेटनि खे विकिरो करण ख़िलाफ़ ऐं MQM पारां सिंध जी वहदत मथां वार करण ख़िलाफ़ सिंध तरक़ी पसंद पार्टी पारां ज़िलई सदर अकरम ख़ान बाजकानी, ख़ैर बख्श बहलकानी, ज़ाहिद चाचड़ ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। क़ौमी अवामी तहरीक पारां बि रैली में शिरकत। अॻवाननि ख़िताब कंदे चयो त वफ़ाक़ हमेशह बदनीयती जी बुनियाद ते फ़ैसिला कया आहिनि। सिंध जा ॿेट त छा पर 1 इंच बि विकिरो करण न ॾींदासीं। MQM पारां सिंध अंदरि नओं सूबो ठाहिण वारो मुतालबो सिंध जी वहदत मथां वार आहे, जेको कंहिं बि सूरत में क़बूल न कंदासीं। SSP कश्मीर अमजद अली शेख जी हिदायतुनि ते स्पेशल टीम जी ग़ुलाम अब्बास मलिक ऐं SHO गौसपुर अब्दुल फताह ॾहाणी पारां गौसपुर जे मुख़्तलिफ़ होटल ते छापा। केतिरा ई शकी माण्हू गिरफ़्तार, आॾो पुछा ॻाछा बाद आज़ाद। स्विगीअ जो मेहरान हाईवे ते हथियारबंदनि जो शोरूम ते हमिलो। फायरिंग जे नतीजे में शोरूम जा शीशा टुटी पिया, कारनि खे बि नुक़सान। शोरूम मालिक सनाउल्ला शर जो एहतजाज। संदसि चवणु हो त महीनो अॻु मुंहिंजे भाउ काशिफ शर ऐं नगीना ख़ास ख़ैली पसंद जो परिणो कयो हो, जंहिं ते दिलशाद ख़ास ख़ैली, सूबेदार नादिर ख़ास ख़ैली ऐं ॿियनि मूंखे क़त्ल करण जे इरादे सां हमिलो कयो आहे। ऐं शिकारपुर में अंडर 25 सिंध इंटर डिस्ट्रिक्ट हॉकी चैंपियनशिप 2020 जूं रांदियूं करायूं वयूं। सिंध हॉकी एसोसिएशन ऐं पाकिस्तान हॉकी फेडरेशन जे साहकार सां शिकारपुर हॉकी ग्राउंड में 2 रांदियूं खेॾियूं वयूं, जंहिंमें ख़ैरपुर ऐं घोटकी, सखर ऐं जैकबाबा जी टीमनि विच में मुक़ाबिलो थियो। ख़ैरपुर टीम 4-0 जे फ़र्क़ सां रांदि खटे वरिती, जॾहिं त सखर जैकबाबाद खां 3 जे मुक़ाबले में 0 गोल तां खटे मैच पंहिंजे नाले करे वरिती। मैच जा महिमान ख़ासि हाजी अब्दुल समद मेमण ऐं हाजी ज़ुबैर मेमण हुआ। ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं हेडलाइंस। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewshd.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।